मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 3 सबक 14 हिस्सो ॿियो मश्क अॼु जी सवाल एक्सरसाइज़ न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। प्यारा ॿारो, अॼु जे वीडियो में जेके शयूं असां कवर कंदासीं उन में असांजा न्यूमेरिकल्स आहिनि। जीअं त असांखे ख़बर आहे त असां जेको आहे चैप्टर नंबर 3 जी एक्सरसाइज़ सॉल्व पिया कयूं। तो अहिड़े नमूने सां अॼु जेको एक्सरसाइज़ में असांजो पोर्शन आहे उहो आहे न्यूमेरिकल्स। अॼु जेको असांजी जेका एक्सरसाइज़ आहे उनजो जेको पोर्शन आहे असां वटि उनजो सेक्शन बी आहे ऐं सेक्शन बी जो नालो आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चन्स। ठीकु आहे। ऐं इन में असां छा कंदासीं, असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु न्यूमेरिकल्स कंदासीं ऐं उन खां बाद में ॿिया हिन जा हूंदा आहिनि वरी डिटेल क्वेश्चन्स। ठीकु आहे। तो डिटेल क्वेश्चन अहिड़ा क्वेश्चन हूंदा आहिनि जेके असां टॉपिक क्लियर करे आया आहियूं, पोइ उन्हनि टॉपिकनि जे बारे में जेको आहे त सवाल पुछा वेंदा आहिनि। त उहे असांजा थ्योरेटिकल हूंदा आहिनि जंहिंखे असां जेको आहे त आसानीअ सां उन्हनि जा जवाब ॾेई सघूं था। ऐं हाणे असां जेको सवाल कंदासीं उहे कंदासीं न्यूमेरिकल्स ऐं न्यूमेरिकल असांखे सॉल्व करणा पवंदा विथ फार्मूलास। ठीकु आहे। सो असां वटि जेको सेक्शन बी आहे उन में जेको पहिरियों पोर्शन आहे न्यूमेरिकल्स जो उहो आहे असांजो मोमेंटम ते। ठीकु आहे। सो पहिरें न्यूमेरिकल में चवे थो फाइंड द मोमेंटम ऑफ बॉडी ऑफ मास 6 kg मूविंग विथ अ वेलोसिटी ऑफ 25 मीटर पर सेकेंड। चवे थो त फाइंड को मोमेंटम, ॿुधायो मोमेंटम हिकिड़ी बॉडीअ जो जंहिंजो मास आहे 6 किलो ऐं उहा मूव करे थी 25 मीटर पर सेकेंड जी वेलोसिटी सां। उन खां पोइ ऑप्शन सी में चवे थो व्हाट विल बी द वेलोसिटी इफ द मोमेंटम बिकम्स 200 न्यूटन इंटू सेकेंड्स। सी सेक्शन में चवे थो त उन ई बॉडीअ जी वेलोसिटी छा थींदी जॾहिं त उन जो मोमेंटम जेको आहे उहो आहे 200 न्यूटन इंटू सेकेंड। सो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां डेटा था ठाहियूं। तो डेटा में असां सेक्शन बी जी पहिरियों डेटा ठाहींदासीं, उन खां बाद में इन क्वेश्चन जे सेक्शन सी जी डेटा ठाहींदासीं। ठीकु आहे। सो डेटा में चवे थो मास असांखे मिलियल आहे 6 kg ऐं उन खां पोइ वेलोसिटी आहे 25 मीटर पर सेकेंड। ऐं असांखे सेक्शन बी में जेको मालूम करिणो आहे यानी पार्ट बी में जेको असांखे मालूम करिणो आहे उहो मालूम करिणो आहे मोमेंटम। ठीकु आहे। सो सॉल्यूशन ते था हलो हाणे। तो सॉल्यूशन में असांखे छा आहे मोमेंटम मालूम करिणो आहे। त मोमेंटम जो असां वटि फार्मूलो हूंदो आहे P = mv। ठीकु आहे। हाणे छा कंदासीं त असांखे इन मास ऐं वेलोसिटी जॻह ते उन्हनि जा वैल्यू रखणा आहिनि असां वटि। तो अहिड़े नमूने सां असां उनजा वैल्यू रखियासीं। मास आहे असां वटि 6 kg ऐं मोमेंटम आहे असां वटि 25 मीटर ऐं वेलोसिटी आहे असां वटि 25 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे जॾहिं असां 6 खे 25 सां ज़रब कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 150 न्यूटन इंटू सेकेंड। ठीकु आहे। सो इन जो मतिलबु इहो थियो त जेका बॉडी जंहिंजो मास 6 किलो आहे ऐं उहा जॾहिं 25 मीटर पर सेकेंड जी वेलोसिटी सां मूव थी करे त उन में जेको मोमेंटम पैदा थींदो उहो थींदो 150 न्यूटन इंटू सेकेंड। उन खां बाद में हाणे असां पार्ट सी ते था हलूं। पार्ट सी जी पहिरियों असां डेटा ठाहींदासीं। सो हिन में छा थो पुछे असांखे, चवे थो त उनजी वेलोसिटी छा थींदी जॾहिं त मोमेंटम उनजो घणो आहे 200 न्यूटन इंटू सेकेंड। ठीकु आहे। हीअ असांजी डेटा ठही वई पार्ट सी जी। उन खां पोइ हाणे हुनजो असां वरी सॉल्यूशन था कयूं। सो हिते असांखे वेलोसिटी मालूम करणी आहे जॾहिं त मोमेंटम जो फार्मूला असां वटि P = mv। हिते असांखे वेलोसिटी मालूम करणी आहे त छा थींदी, एम असांजी डिवाइड में हली वेंदी। तो हिनखे रीअरेंज करे असां हिन तरीक़े सां लिखंदासीं V = P/m। ठीकु आहे। सो फार्मूले में हाणे असां वैल्यू था पुट कयूं। मोमेंटम जेको असांखे सी पार्ट में मिलियल आहे उहो मिलियल आहे 200 ऐं उन खां बाद में जेको मास आहे बॉडीअ जो उहो आहे 6 kg। ठीकु आहे। जॾहिं हाणे 200 खे असां डिवाइड कंदासीं 6 सां त असां वटि जवाबु ईंदो 33.33 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे। सो इन जो मतिलबु इहो थियो त जॾहिं बॉडीअ जो मोमेंटम 200 न्यूटन इंटू सेकेंड आहे त उन टाइम उन बॉडीअ जी जेका वेलोसिटी थींदी उहा थींदी 33.33 मीटर पर सेकेंड। तो प्यारा ॿारो, हाणे असां वरी हलूं था नेक्स्ट न्यूमेरिकल ते। तो नेक्स्ट न्यूमेरिकल जी स्टेटमेंट में चवे थो अ बॉडी ऑफ मास 10 kg इज मूविंग विथ वेलोसिटी ऑफ 10 मीटर पर सेकेंड। अ फोर्स एक्ट्स फॉर 5 seconds to reduce its velocity to 2 meter per second.
फाइंड द मोमेंटम ऑफ बॉडी बिफोर एंड आफ्टर एप्लीकेशन ऑफ द फोर्स ऑन इट। हाणे हिन सवाल में चवे थो त हिकु बॉडी आहे जंहिंजो मास आहे 10 kg ऐं उहा मूव करे थी 10 मीटर पर सेकंड जी वेलासिटी सां। चवे थो त उन बॉडीअ ते 5 सेकंडनि ताईं जेको आहे त फोर्स लॻे थो ऐं उहो उन जी वेलासिटीअ खे रिड्यूस थो करे, घटाए थो 2 मीटर पर सेकंड ताईं, माना 10 खां 2 में। ठीकु आहे। सो फाइंड द मोमेंटम ऑफ बॉडी बिफोर एंड आफ्टर एप्लीकेशन ऑफ द फोर्स ऑन इट। चवे थो त हाणे उन बॉडीअ जो मतिलबु फोर्स लॻण खां पहिरियां ऐं फोर्स लॻण खां बाद में इन जो मोमेंटम केतिरो रहंदो। ठीकु आहे। यानी असांखे इनिशियल मोमेंटम ऐं फाइनल मोमेंटम ॿई मालूम करणा हूंदा। सो डेटा ते हलूं था असां। सो सभ खां पहिरियों असां डेटा था ठाहियूं प्यारा ॿारो। उन में सभ खां हाणे असांखे छा ॾिनो अथई, मास ॾिनो अथई जेको आहे 10 kg। उन खां पोइ वेलासिटी असां वटि उहा थींदी इनिशियल वेलासिटी। ठीकु आहे। कहिड़ी? शुरूआती वेलासिटी जेका हुनजी आहे 10 मीटर पर सेकंड। ठीकु आहे। सो असां हिनखे वी आई सां नालो ॾिनोसीं, उहा जेका आहे असां वटि 10 मीटर पर सेकंड। ऐं फाइनल वेलासिटी असां वटि घणी आहे? 2 मीटर पर सेकंड। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में टाइम असां वटि ॾिनो अथई 5 सेकंड। असांखे इनिशियल मोमेंटम बि मालूम करणो आहे ऐं फाइनल मोमेंटम बि मालूम करणो आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे असां सॉल्यूशन ते था हलूं। सॉल्यूशन में असां पहिरियों असांखे इनिशियल मोमेंटम मालूम करणो आहे, त उन लाइ असां वटि फार्मूलो आहे P = mv। यानी पी आहे इन करे लिखियोसीं त इनिशियल मोमेंटम ऐं वी इनिशियल वेलासिटी। ठीकु आहे। हाणे इन में असां वैल्यू पुट था कयूं। सो मास आहे असां वटि 10, उन खां पोइ उनजी जेका इनिशियल वेलासिटी आहे उहा बि घणी आहे असां वटि 10। ठीकु आहे। सो अहिड़ी नमूने सां हाणे जेकॾहिं असां 10 खे 10 सां ज़रब कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 100 न्यूटन इंटू सेकंड। यानी जॾहिं बॉडीअ ते फोर्स अञा न लॻो आहे, फोर्स लॻण खां पहिरियों ई जॾहिं उन में 10 मीटर पर सेकंड वेलासिटी आहे त उन जे दौरान उन टाइम उन बॉडीअ जो जेको मोमेंटम आहे उहो आहे 100 न्यूटन इंटू सेकंड। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे असां फाइनल मोमेंटम ते था हलूं। सो फाइनल मोमेंटम जे लाइ बि असां वटि साॻियो ई फार्मूलो आहे। सो हुनखे असां पी एफ इन करे ॾिनीसीं त ही फाइनल मोमेंटम खे रिप्रेज़ेंट करे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ वी एफ मीन्स फाइनल वेलासिटी। सो हिते ई असां वैल्यू पुट था कयूं। सो असां वटि मास आहे 10 kg ऐं फाइनल जेका वेलासिटी हुई यानी फोर्स लॻाइण खां बाद में जेका हुनजी वेलासिटी घटी यानी फाइनल वेलासिटी घणी हुई हुनजी 2 मीटर पर सेकंड। ठीकु आहे। हाणे जॾहिं 10 खे असां ज़रब कंदासीं 2 सां त असां वटि जवाबु ईंदो 20 न्यूटन इंटू सेकंड। यानी फाइनल मोमेंटम घणो बीठो? 20 न्यूटन इंटू सेकंड। ठीकु आहे। सो हाणे हिन मां असांखे ख़बर पई त फोर्स लॻाइण खां पहिरियों जेको मोमेंटम आहे उन बॉडीअ जो उहो आहे 100 न्यूटन इंटू सेकंड ऐं उन खां बाद में बॉडीअ ते फोर्स लॻाइण खां बाद में पोइ असांजो जेको मोमेंटम थियो उहो थियो 20 न्यूटन इंटू सेकंड। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो हाणे अहिड़े नमूने सां हाणे असां हलूं था वरी सवाल नंबर 5 ते। सो तव्हां सोचींदा हूंदो त सर सवाल नंबर 5 छो आहे? छो त असां हिते सेक्शन वाइज़ हलूं था। सो हिन सेक्शन बी में जेके असांजा विच में जेके सवाल अचनि था उहे असांजा थ्योरेटिकल सवाल आहिनि। सो उनजे करे जेको न्यूमेरिकल आहे उहो असांजो सवाल नंबर 5 जे सेक्शन बी में आहे यानी पार्ट बी में आहे। ठीकु आहे। सो सवाल नंबर 5 जे पार्ट बी में असांजो न्यूमेरिकल मौजूदु आहे। ठीकु आहे। सो इन न्यूमेरिकल में चवे थो अ फोर्स ऑफ 3400 Newton is applied on a body of mass is 850 kg. Find the acceleration produced by the force. चवे थो हिकिड़ी बॉडी आहे जंहिंजो मास आहे 850 kg ऐं उन ते 3400 न्यूटन जो फोर्स अप्लाई थिए थो। चवे थो त उन फोर्स अप्लाई थियण खां पोइ उन बॉडीअ में एक्सेलेरेशन केतिरी थींदी। ठीकु आहे। सो हाणे डेटा ते हलूं था सभ खां पहिरीं असां। सो डेटा असां ठाहींदासीं पार्ट बी जी जेका आहे असां वटि फोर्स ॾिनो अथई 3400 न्यूटन। उन खां पोइ मास असां वटि 850 kg ऐं उन खां पोइ चवे थो एक्सेलेरेशन मालूम कयो। सो सॉल्यूशन ते था हलूं। असांखे हिते मालूम छा आहे करणी? एक्सेलेरेशन। सो एक्सेलेरेशन मालूम करण जे लाइ असां हेल्प वठंदासीं न्यूटन जे सेकंड लॉ जे फार्मूले सां जेको आहे असां वटि F = ma। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे असांखे छा एक्सेलेरेशन मालूम करणी आहे? सो हिन फार्मूले खे रीअरेंज कंदासीं त एक्सेलेरेशन असां हिन तरीक़े सां मालूम कंदासीं त A = F/m थी वेंदो। ठीकु आहे। सो हिन में वैल्यू पुट कयूं असां। सो फोर्स आहे असां वटि 3400 न्यूटन ऐं उन खां बाद में जेको मास आहे उहो आहे 850 kg। हाणे जॾहिं असां 3400 खे 850 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 4 मीटर पर सेकंड स्क्वायर। इन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं 850 kg वारी बॉडीअ ते 3400 न्यूटन जो फोर्स लॻे थो त उन में जेका एक्सेलेरेशन प्रोड्यूस थी थिए उहा थी थिए 4 मीटर पर सेकंड स्क्वायर। सो अहिड़े नमूने सां हाणे असां वटि इन ई सवाल में वरी असां वटि उन में पार्ट उन जो पार्ट हिकिड़ो ॿियो बि ॾिए थो। उन पार्ट सी में चवे थो त हाउ मच फोर्स should be applied on a body of mass
425 kg to produce acceleration same as calculated in part B। हाणे हिन में चए थो त केतिरो फोर्स असां अप्लाई कयूं बॉडीअ ते, जंहिं बॉडीअ जो वरी मास आहे घणो 425 kg, जॾहिं त जेका एक्सलेशन हुन में प्रोड्यूस थिए थी उहा थिए थी ओतिरी जेका असां पार्ट बी में मालूम करे आया आहियूं, यानी 4 मीटर पर सेकंड स्क्वायर। ठीकु आहे, सो हिन जी डेटा ते था हलूं। सो सेक्शन सी जी असां डेटा था ठाहियूं। हाणे हुन में फोर्स असांखे मालूम करणो आहे, मास आहे असां वटि 425 kg। सो सॉल्यूशन ते था हलूं असां। सो सॉल्यूशन में हाणे असांखे छा आहे, फोर्स मालूम करणो आहे। सो फोर्स मालूम करण जे लाइ साॻियो ई असां फार्मूलो यूज़ कंदासीं, F = ma। सो मास हिते असांखे ॾिनो अथई 425 kg, ऐं उन खां बाद में एक्सलेशन जेका चवे थो पार्ट बी में तव्हां मालूम करे आया आहियो उहा ई रखणी आहे, यानी 4। ठीकु आहे, हाणे 425 खे जॾहिं ज़रब कंदासीं असां 100 सां त असांखे जवाबु ईंदो 1700 न्यूटन। यानी इन मतिलबु इहो थियो त बॉडीअ ते जॾहिं 425 kg वारी बॉडी आहे जंहिंमें एक्सलेशन 4 मीटर पर सेकंड स्क्वायर जेको आहे प्रोड्यूस थिए थी, त उन ते जेको फोर्स लॻे थो उहो लॻे थो 1700 न्यूटन। सो प्यारा ॿारो, हिन वीडियो में असां इहे 3 न्यूमेरिकल्स सॉल्व कयासीं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां कुझु फर्दर न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।